नाज़रीन, ईपलो वेझो गुट सोभारो शाह न्यू में ग़रीब पोरियत सूमरे कुंभार जे घर के ओचितो बाहि लॻण सबब संदसि अलह तलह सड़ी रख थी वियो आहे, जंहिं सबब मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था सैयद शफ़क़त हैदर शाह जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं ईपलो वेझो ॻोठ सोभारो शाह न्यू में, जिते सूमरो पुटु आदम कुंभार जे घर के बाहि लॻी, जंहिंमें हुनजे घर जो अलो तलो सड़ी रख थी वियो आहे, जंहिंमें पियल न्याणी जो ॾाज, बकरियूं, मोटरसाइकिल ऐं घर जो मुकम्मल सामान सड़ी वियो आहे। हींअर हू खुले आसमान हेठि वेठल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि जो छा चवणु आहे। मुंहिंजो पुटु बीमार 3 महीना थिया, जेको इलाज तंहिंजे करे कुदरती मुंहिंजे बाहि लॻी आहे घर खे, घर सॼो रख थी वियो, ॾेज ॿिया कुल सड़ी विया, खटूं बिस्तरा कुल तबाह थी विया, सफ़ो अलॻि ते वेठो आहे। गवर्नमेंट खे अपील थो करां, अलाह करे मुंहिंजी मदद करो, छा करा। मुंहिंजे निकिरे ॾाज जो बकरियूं 2 हुयूं, मोटरसाइकिल वठी ॾिनो छोकिरे, उहो तबाह थी वियो। तंहिंजे करे आउं अपील थो करां, मुंहिंजी ख़ुदा करण मदद करो। सड़ी रख थी चुका आहिनि, जंहिंमें माल मता न्याणियुनि जो ॾाज वग़ैरह जेको उहो मुकमल सड़ी चुको आहे। ऐं जीअं त सूमरो तमामु वॾी उमिरि हुअण करे पंहिंजे हिकु घर में नौजवान पुटु महज़ूर आहे, उनजे इलाज लाइ परेशान, मता अल्लाह जी कुदरत सां ही घर सड़ी वियो। असीं हिन वक़्त में सोभारो शाह में आहियूं। सूमरो जेको पुटु आदम जो उन जे घर में तरसियल हुआसीं। अचानक बाहि लॻी, जंहिंजे बाहि जे लॻण जे करे हुनजो जेको बि अलो तलो हो सो सड़ी खाक थी वियो, जंहिंमें 2 बकरियूं हुयूं ऐं कुझु न्याणियुनि जो ॾाज सोन बन, उहो बि हुन सां गॾु ख़तमु थी वियो। ऐं अहिड़ी का बि शइ कोन रही जंहिं ते हू फ़ख़ुरु करे या उन में को उनजो गुज़ारो हले। ऐं उनजो पुटु चंद महीननि खां बीमार आहे, उन बीमारी जे करे हू तमामु अॻे परेशान हो। मथां अचानक ही हादिसो थियो, हुनजी हालत जेका आहे तमामु संगीन आहे। महिरबानी करे असां उन जे लाइ अपील था करियूं त हुन मिसकिन जी पवारी कई वञे। इन्हनि जो चवणु हुयो त सूमरो अॻे खां पुट जी बीमारी जे करे ॾाढो परेशान हुयो ऐं इहो ज़ईफ़ुल उमर शख़्स इन परेशानी मां निकितो ई न हुयो त जीअं मथां ही कहर कड़की पियो ऐं हिन जो मुकम्मल घर सड़ी वियो। हिन वसवारनि खे हथ ॿधी अपील कई आहे त हिन जी मदद कई वञे। कैमरामैन नवीद भट्टी सां गॾु सैयद शफ़क़त हैदर, मेहरान टीवी, ईपलो, थरपार।